अस्सलाम वालेकुम। मौसम जे हवाले सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। 3 ॾींहं अॻु जीअं असां ॿुधायो हुयो त सिंध जे उतरनि इलाइक़नि में बरसाति जो सिस्टम अचण वारो आहे, जेको 12 ऐं 13 तारीख़ ईंदो। अॼु 12 तारीख़ आहे। अॼु उत्तर सिंध में बरसाति जो सिस्टम पहुचण वारो आहे, जेको बलूचिस्तान में पहुची चुको आहे। वधीक तफ़सील इलाइक़नि जे हिसाब सां तव्हांखे ॿुधायूं था। बरसाति जो ही सिस्टम बलूचिस्तान में फुज़दार वारे इलाइक़े में बरसाति वसाए रहियो आहे ऐं सिंध में शहदाद कोट, ज़िकबाद, कंदकोट, कशमोर, सखर, लाड़काणो, रतोदेरो, नसीराबाद ऐं दादू जे ज़िले जे उत्तर वारनि इलाइक़नि में बरसाति पैदा करे सघे थो। बरसाति तमामु घणी न हूंदी, छो त ताक़तवर सिस्टम न आहे ऐं बरसाति नॉर्मल हूंदी, हल्की हूंदी ऐं इन्हनि इलाइक़नि में बरसाति वसंदी। खिवण गोड़ वारो सिस्टम आहे ऐं थी सघे थो त खीर थर वारनि इलाइक़नि में किथे किथे गड़ो वसे, या कंबर शहदाद कोट वारनि इलाइक़नि में किथे किथे हल्को गड़ो वसी सघे थो। त इहा हुई असांजी करंट अपडेट। वधीक अपडेट जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं पेज लाइक कंदा।